नाज़रीन खे आगाह कंदासीं इस्लामाबाद खां। इस्लामाबाद में हाई कोर्ट में तोशाखाना केस जी ॿुधणी थी आहे। PTI जे कानूनी टीम जो सरबराह ख्वाजा हारिस लीगल टीम खां धार थी वियो आहे। ख्वाजा हारिस समूरो रिकॉर्ड PTI जे लीगल टीम जे ॿियनि वकीलनि खे वापसि करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, आगाह करियो पिया अव्हां खे इस्लामाबाद का हाई कोर्ट में तोशाखाना केस जी ॿुधणी थी आहे। PTI जे कानूनी टीम जो सरबराह ख्वाजा हारिस लीगल टीम खां धार थी वियो आहे। ख्वाजा हारिस समूरो रिकॉर्ड PTI जे लीगल टीम जे ॿियनि वकीलनि खे वापसि करे छॾियो आहे। इस्लामाबाद खां अहम ख़बर आहे। नाज़रीन आगाह करियो पिया इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना केस जी ॿुधणी थी आहे। PTI जे कानूनी टीम जो सरबराह ख्वाजा हारिस लीगल टीम खां धार थी वियो आहे। ख्वाजा हारिस समूरो रिकॉर्ड PTI जे लीगल टीम जे ॿियनि वकीलनि खे वापसि करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं। इन हवाले सां वीडियो लिंक ते हिकु भेरो ॿीहर नज़ीर जान इस्लामाबाद खां असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी नज़ीर, आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना केस जी अहम ॿुधणी शुरू थी चुकी आहे ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में ॿ रुकनी बेंच जेको ट्रायल कोर्ट तरफ़ां PTI चेयरमैन खे सज़ा ॾिनी वई हुई ऐं हुकुम ॾिनो वियो हो ऐं जस्टिस दिलावर हुसैन तरफ़ां उन केस जे ख़िलाफ़ जेको आहे सो PTI जे वकील तरफ़ां इस्लामाबाद हाई कोर्ट में फ़ैसिले खे कालादम करार ॾियण जे हवाले सां पटिशन दाख़िल कई वई हुई, जंहिं ते गुज़िरियल ॿुधणी दौरान चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में ॿ रुकनी केस जी ॿुधणी कई ऐं गुज़िरियल ॿुधणी दौरान इलेक्शन कमीशन खे इहो हुकुमनामो ॾिनो वियो हो ऐं जेको आहे सो हुकुम ॾिनो वियो हो त तोशाखाना केस जे हवाले सां जेको बि रिकॉर्ड आहे या तफ़सील आहिनि उहे मुकमिल तौर ते जेके आहिनि सो अॼु जेकी केस जी ॿुधणी थी रही आहे, जेकी शुरू जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में ॿ रुकनी बेंच केस जी ॿुधणी करे आहे, उन में जेको आहे सो पेश करण जो हुकुम ॾिनो वियो। अॼु जेको आहे सो हिन वक़्तु जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में ॿ रुकनी बेंच तोशाखाना केस में जेकी ट्रायल कोर्ट तरफ़ां फ़ैसिलो ॾिनो वियो PTI जे चेयरमैन खे सज़ा जो, उन फ़ैसिले खे कालादम करार ॾियण जे हवाले सां केस जी जेको आहे सो ॿुधणी शुरू थी चुकी आहे ऐं इलेक्शन कमीशन जे वकील अमजद परवेज़ तरफ़ां जेको आहे सो अॼु अदालत में जेको गुज़िरियल ॿुधणी दौरान अदालत तरफ़ां इहो हुकुम ॾिनो वियो हो त तोशाखाना केस जे हवाले सां जेको बि रिकॉर्ड आहे उहो जेको आहे सो अदालत में अॼु पेश कयो वञे। इलेक्शन कमीशन जे वकील तरफ़ां मुकमिल जेको रिकॉर्ड आहे उहो अदालत जेको आहे सो पहुचायो वियो आहे ऐं जेको आहे सो रिकॉर्ड जेको आहे सो केस जे ॿुधणी दौरान जेको आहे सो पेश कयो वेंदो ऐं हिन वक़्तु केस जी ॿुधणी जेको आहे सो शुरू थी चुकी आहे ऐं PTI जे वकील लतीफ़ खोसे तरफ़ां गुज़िरियल ॿुधणी दौरान इहा अदालत खे इस्तदा कई वई हुई त तोशाखाना केस में जेकी ट्रायल कोर्ट तरफ़ां PTI चेयरमैन खे सज़ा ॾिनी वई आहे उहा जेको आहे सो कालादम करार ॾिनी वञे ऐं उन दरख़्वास्त ते जेको आहे सो गुज़िरियल ॿुधणी दौरान चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस आमिर फारूक तरफ़ां दलील ॿुधण खां पोइ इलेक्शन कमीशन खे चयो त तव्हां जेको आहे सो रिकॉर्ड जेको आहे सो अदालत में पेश कयो, जंहिं ते इलेक्शन कमीशन जे वकील तरफ़ां अदालत खे इस्तदा कई वई त असांखे रिकॉर्ड पेश करण जे हवाले सां कुझु जेको आहे सो टाइम घुरिजे, मोहलत घुरिजे, जंहिं ते जेको आहे सो चीफ जस्टिस आमिर फारूक तरफ़ां इलेक्शन कमीशन जे वकील खे अॼोके ॾींहं ताईं जेको आहे सो मोहलत ॾिनी ऐं चयो त जेको आहे सो अॼु 24 अगस्त जे ॾींहुं जेको आहे सो जेको तोशाखाना हवाले सां जेको रिकॉर्ड आहे उहो जेको आहे सो पेश कयो वञे ऐं इलेक्शन कमीशन जे वकील तरफ़ां उहो रिकॉर्ड जेको आहे सो अॼु अदालत में पहुचायो आहे ऐं अदालत जे केस जे दौरान ॿुधणी जेकी हली रही आहे चीफ जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में ॿ रुकनी जेकी बेंच तोशाखाना केस जे खे कालादम करार ॾियण जे हवाले सां जेकी दरख़्वास्त ॿुधणी करे रही आहे उहा शुरू थी चुकी आहे ऐं रिकॉर्ड जेको आहे सो अदालत में पेश कयो वियो आहे ऐं जीअं ई जेको आहे सो तफ़सील ईंदा वेंदा असां नाज़रीन खे अपडेट कंदासीं। पर मां हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदो हलां त अॼु जेको आहे सो चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में ॿ रुकनी बेंच तोशाखाना केस खे कालादम करार ॾियण जे हवाले सां PTI तरफ़ां जेकी दरख़्वास्त ॾिनी वई हुई उन ते ॿुधणी शुरू थी चुकी आहे ऐं इलेक्शन कमीशन तरफ़ां जेको रिकॉर्ड आहे उहो अदालत में जेको आहे सो पेश कयो आहे। इन सां गॾोगॾु इहो ॿुधाईंदो हलां त सुप्रीम कोर्ट गुज़िरियल ॿुधणी दौरान इस्लामाबाद हाई कोर्ट खे इहो जेको आहे सो इस्तदा कई हुई त जेको तोशाखाना केस जेको हली रहियो आहे ॿुधणी उनजो जेको आहे सो केस जी ॿुधणी जेको आहे सो मुकमिल कई वञे ऐं इन खां पोइ जेको आहे सो अॼु मंझंदि 2 वॻे जेको आहे सो सुप्रीम कोर्ट में तोशाखाना केस में जेकी PTI चेयरमैन खे सज़ा हुई उन ख़िलाफ़ बि जेको आहे सो अपीलूं जेके आहिनि सो सुप्रीम कोर्ट में दाख़िल थियल आहिनि ऐं उन केस जी ॿुधणी बि अॼु 2 वॻे थी रही आहे। जी।